बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां भाउ मुज़फ़र शेख साहब जे नंढड़ी न्याणी असांजी न्याणी मोहतरमा मुक़द्दस शेख के गुज़ारिश कंदासीं जो अचे ऐं महिमाननि जी मान में आजियाणे जा ख़ूबसूरत लफ़्ज़ पेश करे। तव्हांजो भरपूर तारीफ़ में असांजे भाउ मुज़फ़र शेख साहब जी न्याणी मुक़द्दस मुज़फ़र शेख। आया आसुकिया मारो चाबम बोर ने पसरी पैर पनुआ दी नासी मेरा करा गुंडर विचरा मुखन साथों करे। मैं ऐसा लाइक मोहतरम फैज मोहम्मद बाजारी साहब, मोहतरम जनाब उमेर तारिक बाजारी साहब, मोहतरम एडवोकेट इलाही बख्श नेतलो साहब मरकजी चेयरमैन ह्यूमन राइट्स कम्युनिटी फाउंडेशन पाकिस्तान, मानव साईं अब्दुल मजीद नेतलो साहब मरकजी जनरल सेक्रेटरी ह्यूमन राइट्स कम्युनिटी फाउंडेशन पाकिस्तान, मोहतरम जनाब प्यारो खान सरकोटे साहब मरकजी सरपरस्त आला, मोहतरमा आपा जुबेदा भांगुरो साहबा मरकजी चेयरपर्सन, मुंहिंजो बाबा साईं ऐं हिन प्रोग्राम जो मेज़बान मोहतरम जनाब मुज़फ़्फ़र शेख साहब सदर ह्यूमन राइट्स कम्युनिटी फाउंडेशन जिलो जामशोरो, मोहतरम जनाब चीफ सरदार नज़ीर अहमद जामरो साहब चेयरमैन मरकजी मशवराती काउंसिल ऐं सरदार हाकुम खान नुआनी साहब ऐं साम्हूं वेठल अदीब स्कॉलर तालीमी माहिर ऐं समाजी अॻवान अस्सलाम वालेकुम। जनाब आला आऊं ज़िले जामशोरे जे क़यादत सदर जनरल सेक्रेटरी ऐं ह्यूमन राइट्स कम्युनिटी फाउंडेशन जे सभिनी उहिदेदारनि खे मुबारकबाद चवां थी जिन राति ॾींहुं महिनत करे हिन नमूने जी आला अमन कॉन्फ्रेंस जो एतमाम कयो आहे। उन सां गॾोगॾु उन्हनि सभिनी मानवाड़नि महिमाननि खे बि दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी जिन मशहूर वक़्त मां कुझु घड़ी कढी हिन कॉन्फ्रेंस में शामिल थी असांजी हिम्मत अफ़ज़ाई कई। लतीफ़ जी चवणाणी आहे त थोरा न थोरा मूं ते मारू वड़नि जा, थोरा न थोरा मूं ते मारू वड़नि जा, भलाईअ जा भेरा करे विया केतिरा। मौजूद हाज़िरीन, असांजी सिंध औलिया दरवेशन वलियनि जी धरती आहे जंहिं सदाई प्यार पंहिंजाइप अमन आशिकी ऐं सलामतीअ जो पैगाम ॾिनो आहे जिन पंहिंजे वतन सां गॾोगॾु आलम इंसानियत लाइ सुख ऐं अमन जी दुआ कई आहे। लतीफ़ चवे थो त साईं सदाई करी मथे सिंधुस्पार दोस्तनि खां दिलदार आलम सबाबाद कयो। मानवाला साईं अॼु जे हीअ अमन कॉन्फ्रेंस उन साॻी सिलसिले जी कड़ी आहे त जेके दुनिया खे ॿुधाइण थी चाहे त सिंध जो माण्हू काल बि अमन पसंदि हुयो। हिन काल में इंसानियतनि जी ॻाल्हि कई ऐं अॼु बि साॻियो महिमान नवाज़ ज़रूरु आहे पर पंहिंजे लज ऐं धरतीअ जी संभाल लाइ अॼु बि गैरतमंद आहे ऐं हू पंहिंजे धरती ऐं धरतीअ जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। आख़िर में आऊं हिन शइ सां पंहिंजी ॻाल्हि रखंदुसि त प्यार जग में किरी थी हवालो वञे, प्यार जग में किरी थी हवालो वञे, आसान थी ही कछालो वञे, हथ दुआ जा खणी सिंध वारा चओ